रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों माया खलील अहमद कुरैशी ऐं हमारे सिरिया में यूट्यूब चैनल खलील अहमद ब्लॉग। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में मां तव्हांखे जंहिं शइ जे बारे में जंहिं बिज़नेस जे बारे में जंहिं सोर्स ऑफ इनकम जे बारे में ॿुधाइण वारो आहियां उहो हिकु लेटेस्ट मॉडर्न ज़बरदस्त उहा शइ आहे, उहो हिकु ज़बरदस्त बिज़नेस आहे। उहा शइ आहे फ्रीलांसिंग। मूंखे पोइ थियो मां पहिरीं मां इहा शइ छो न ॿुधाई तव्हां मां छो न पूजा इहा ॻाल्हि न इल्म में छो न आंदी त मां लेट थी वियो आहियां। इन ॻाल्हि मां माज़रत आहियां। हे फ्रीलांसिंग उहा शइ आहे जंहिं मां तव्हां पंहिंजो घर वेठे पंहिंजी बहितरीनु अर्निंग करे सघो था। तव्हांजी महिनत करणी पवंदी। ॻाल्हि इहा आहे त हिन शइ लाइ तव्हांखे कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे। हिन जे लाइ फ्रीलांसिंग लाइ तव्हांखे हिकिड़ो जेको आहे तव्हां मोबाइल ते बि करे सघो था, पर उहो कमु सही न थींदो। उहो मां रिकमेंड क़तल न कंदुमि छो त उहो माना की कामयाबु न वेंदो। तव्हांखे हिकिड़ो सुठो PC खपे, कंप्यूटर हुजे या लैपटॉप हुजे ऐं हिकिड़ो सुठो वाईफाई इंटरनेट जो कनेक्शन हुजे, पोइ तव्हांजो कमु बेस्ट थी वेंदो। हींअर पाकिस्तान असांजो जेको मुल्क आहे पाकिस्तान, उहो जेको आहे फ्रीलांसिंग में चौथे नंबर ते आहे। सॼी दुनिया में वर्ल्ड लेवल ते चौथे नंबर ते आहे। फ्रीलांसिंग बेसिकली जेकॾहिं ॾिठो वञे त हिन जी डेफिनेशन फ्रीलांसर, फ्रीलांस राइटर ऐं फ्रीलांसिंग इहो हिकिड़े ई लफ़्ज़ आहे टिनी जी माना में। ऐं हिन जी जेका माना जेका डेफिनेशन आहे उहा आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट। हिन में माना की हिकिड़ी क़िस्म जी जॉब आहे। हिन में जिन असांखे कंहिंसां माना ॿधो जंहिंखे न आहे त मां मंथली असां न हिन में असांखे रुॻो इहो प्रोजेक्ट असांखे मिलंदो आहे। प्रोजेक्ट करे मोकिलींदा आहियूं हुन ते क्लाइंट ते, उन जे एवज़ में असांजी पेमेंट ईंदी आहे। ठीकु आहे। हिन ते तव्हां जेकॾहिं यूट्यूब ते सर्च कंदो फुल कोर्स ऑफ फ्रीलांसिंग त तव्हांखे जेको आहे वीडियोज़ मिली वेंदियूं 204, 95, 96 ईअं कोर्सिस आहिनि। हिन में तव्हांखे जेको आहे गूगल जी रिसर्च मुताबिक़ जेका मूं रिसर्च कई आहे त 25 खां 26 क़िस्मनि जा कम तव्हां फ्रीलांसिंग में करे सघो था। तव्हां जेको आहे कॉन्टेंट राइटिंग करे सघो था, डेटा एंट्री जो कमु करे सघो था, ग्राफिक डिज़ाइनिंग जो करे सघो था, लोगो डिज़ाइनिंग जो करे सघो था, वीडियो एडिटिंग करे सघो था। ऐं ढेर सारा कम आहिनि जेके तव्हां करे सघो था। इहे तव्हांखे स्किल तव्हांखे सिखणा पवंदा। इन लाइ मां तव्हांखे सजेस्ट कंदुमि त तव्हां जेकॾहिं तव्हां कॉन्टेंट राइटिंग या डेटा एंट्री जे साइड था वञो तव्हांखे पोइ त तव्हां लाइ जेको आहे जेका MS ऑफिस हूंदी आहे उनजो कोर्स मस्ट आहे। न त तव्हां उन खां सवाइ कॉन्टेंट राइटिंग तव्हां करे सघो था, पर उहा न थींदी जो पोइ माना की हिकिड़ो जेकी जुगाई ड्राइवर चइजे न उहो कमु थींदो। पर तव्हां जेको आहे ही स्किल्स आहिनि हिकिड़े क़िस्म जा। तव्हां इहे स्किल्स सिखो ऐं तव्हां जेको आहे घर वेठे तव्हां मिलीनर थी सघो था, तव्हां बिलीनर थी सघो था। हिकु बहितरीनु सुठो कमु आहे। हिन में तव्हांजो जेको आहे हूंदो आहे बेसिकली तव्हांखे पंहिंजूं गिग्स ठाहिणियूं पवंदियूं आहिनि। किथे किथे तव्हांजे फाइवर थियो तव्हां गिग ठाहे पब्लिश करणी पवंदी आहे। पोइ तव्हां कस्टमर हुन ते जेको आहे मुतासिर थी कमु न तव्हां ॾींदो आहे। या अपवर्क थियो उते वरी तव्हांखे जेको आहे वञी जेको आहे तव्हांखे पंहिंजो प्रपोज़ल सबमिट करिणो पवंदो आहे। हे हिकु बहितरीनु कमु आहे, हिकु सुठो कमु आहे। हीउ जेको आहे मां ख़ासि करे उन्हनि मां पंहिंजे नौजवाननि जेके मुंहिंजा भाउर आहिनि या मुंहिंजूं भेनरूं आहिनि उन लाइ सजेस्ट कंदुमि जंहिंखे इहा शिकायत आहे त असां जेको आहे पढ़ियल लिखियल आहियूं, क्वालिफाइड आहियूं, असांखे जेको आहे जॉब नथी मिले। हे जेकॾहिं तव्हांखे इंग्लिश सुठी थी अचे त तव्हां जेको आहे जंहिं शइ में तव्हांखे इंट्रस्ट आहे, जंहिं सां तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग में आहे, वीडियो एडिटिंग में आहे, कॉन्टेंट राइटिंग में आहे, डेटा एंट्री में आहे, तव्हां उहो तव्हां कोर्स करे उहो तव्हां कमु सिखी तव्हां जेको आहे पंहिंजो शुरू करे सघो था। तव्हां पंहिंजो जेको आहे अकाउंट्स ठाहे तव्हां पंहिंजो फाइवर ते, अपवर्क ते, freelancer.com ते, guru.com ते या ॿियूं जेके बि हिन जूं वेबसाइट्स आहिनि तव्हां ठाहे तव्हां पंहिंजो जेको आहे कमु करे सघो था। हीअ हिकु बहितरीनु शइ आहे। तव्हांखे मां इहो ई चवंदुसि त जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त हीअ हिकु बहितरीनु कमु अथव। मां तव्हांखे ॿुधायो त पाकिस्तान चौथे नंबर ते आहे असांजी सॼी दुनिया में, असांजे मुल्क में फ्रीलांसिंग में। सो उमेदु मूंखे इहा ई आहे त मुंहिंजी इहा जेका वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी, मुंहिंजो पैगाम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो आहे त लाइक कयो, कमेंट पंहिंजी लॻा ज़रूरु कजो ऐं वधि मां वधि हिननि खे जेको आहे हिनखे शेयर करे उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाइजो जेके जेको आहे जिन खे इहा शिकायत आहे त असां जेको आहे अनएम्प्लॉयड आहियूं, थोरे त असां क्वालिफाइड आहियूं। सो हीअ मुंहिंजी वीडियो पंहिंजो ॾाढो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।